अरशद शरीफ क़त्ल केस जे हवाले सां ॿुधायूं FI फैक्ट फाइंडिंग कमेटी दुबई पुलिस खे ख़त लिखियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त अरशद शरीफ खे जारी कयल वीज़ा ऐं ट्रैवल दस्तावेज़ फराहम कया वञनि। ख़त में चयो वियो आहे ख़त में इहो पिणु चयो वियो त अरशद शरीफ जे दुबई में रहण दौरान समूरा तफ़सील फराहम कया वञनि। जिते अरशद शरीफ रहियो उतां जे आसपास जा समूरा CCTV फुटेज बि पेश कया वञनि। अव्हांखे अपडेट कयूं त दुबई में अरशद शरीफ किथे किथे वियो ऐं कंहिं कंहिं सां मिलियो उन जा समूरा तफ़सील बि ॾिना वञनि। ख़त में चयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां KT न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। जी सहाफ़ी अरशद शरीफ क़त्ल केस जे हवाले सां FIA जी जेका फैक्ट फाइंडिंग कमेटी आहे उहा जांच करे रही आहे। FIA जी फैक्ट फाइंडिंग कमेटी दुबई पुलिस खे ख़त लिखियो आहे जंहिंमें इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त अरशद शरीफ खे जारी कयल वीज़ा ऐं ट्रेवल जेके दस्तावेज़ात आहिनि उहे फराहम कया वञनि। अरशद शरीफ जी दुबई में रिहाइश जा समूरा तफ़सील बि घुर्बल आहिनि। साॻे वक़्तु रिहाइशगाह जे इर्द गिर्द जा CCTV फुटेजिस जेके आहिनि उहे बि फराहम कया वञनि। दुबई में अरशद शरीफ किथे किथे वियो, कंहिं कंहिं सां मिलियो, उन जा तफ़सील बि घुर्बल आहिनि। उन सां गॾो गॾु अरशद शरीफ जो जेको वीज़ा कैंसिल कयो वियो हो, जेकॾहिं वाकई कैंसिल कयो वियो हो त उन जा सबब कहिड़ा हुआ ऐं अरशद शरीफ जो जेको नंबर आहे CDR उन जी CDR फराहम कई वञे। कालनि जा तफ़सील ॾिना वञनि। 10 अक्टूबर खां 20 अक्टूबर ताईं दुबई ईंदड़ जेके पाकिस्तानी पासपोर्ट होल्डर आहिनि उन्हनि जो डेटा घुरियो वियो आहे। साॻे वक़्तु सलमान इक़बाल ऐं तारिक वसी जा जेके नंबर आहिनि उन्हनि जी बि CDR फराहम कयूं वञनि। ख़त में इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे। UAE हुकूमत कहिड़े उहिदेदार अरशद शरीफ खे मुल्क छॾण जो चयो उन जो बि जवाबु ॾिनो वञे। दुबई ख़त खे दुबई पुलिस खे FIA जी फैक्ट फाइंडिंग कमेटी ख़त लिखियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंभर।